अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट प्रोग्राम जे इंटरव्यू सीरीज़ में सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां इंटरव्यू सीरीज़ जे कुछ अहम ॿियनि मौज़ूअनि खे खणी आया हूं जिन ते ज़रूर अवां जो ध्यानु वञणु घुरिजे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिंध जो उहो अज़ीम शाइर आहे जंहिं सखियुनि सूर्यनि ऐं ॾातारनि खे ॻायो आहे, ग़रीब परवर माण्हुनि खे ॻायो आहे ऐं हीरोज़ खे ॻायो आहे। लतीफ़ साईं वटि इक़्तिदार धणियुनि जो को बि क़दुरु कोन्हे, पर उन्हनि हीरोज़ जो क़दुरु आहे जिन वक़्त ऐं हालतुनि सां विढ़ी नयनि रवायतुनि खे जनमु ॾिनो, यानी जिन पंहिंजी धरतीअ जी हिफ़ाज़त कई, जिन पंहिंजे माण्हुनि सां सखा कई, प्यार कयो, कुर्ब कयो, उहे ई लतीफ़ साईं जा बुनियादी तौर ते हीरोज़ आहिनि। मर्द किरदार हुजनि या असांजूं सूरमियूं हुजनि, लतीफ़ साईं वटि उन्हनि जी चूंड पंहिंजे हिसाब सां आहे। अॼु असां हिकु अहम सूर्य किरदार ते ॻाल्हाईंदासीं जंहिंखे सिंध जी अदबी तारीख़ में, सिंध जे समाज में अबड़ो वॾ वड़ो जे नाले सां सुञाणनि था। अबड़ो वॾ वड़ो जो ज़िक्र शाह साईं सुर बिलावल में कयो आहे ऐं अबड़ो वॾ वड़ो हिकु सूर्य थी गुज़रियो आहे। हिकु अहिड़ो सूर्य जीअं तव्हांखे इहा ॻाल्हि यादि हूंदी, बल्कि तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर हूंदी त असां चवंदा आहियूं त सिंधी माण्हू सामुन ते सुर ॾींदा आहिनि। ईअं असां चवंदा आहियूं त सिंधी माण्हू अहिड़ा आहिनि जेके नंगनि ते सुर कुर्बान कंदा आहिनि, सामुन लाइ सिर ॾींदा आहिनि। हीउ उहो ई अबड़ो वॾ वड़ो आहे जंहिं नंगनि तां पंहिंजो सिर कुर्बान कयो, पर सूमरियुनि जी जेका साम आहे उहा दुश्मन जे हवाले न कई। यानी अलाउद्दीन खिलजी ऐं दोदे चनेसर जी जंग जी ॻाल्हि था कयूं, दोदे सूमरे जी जंग जी ॻाल्हि था कयूं। जॾहिं चनेसर अलाउद्दीन खे काहे आयो सिंध ते, त दोदे ऐं उनजे भाइटे नंगर ऐं ॿियनि उन सां जवान मर्दीअ सां विढ़ंदे विढ़ंदे शहादत माणी ऐं खिलजीअ जे फ़ौज जे आॾो हथियार फिटान कया। इन अरसे में तव्हांखे मां गुज़िरियल वीडियो में ॿुधाया हुआ त सूमरियूं यानी सूमरनि जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे भागे भान जे मार्फत अबड़े वॾ वड़े ॾांहुं शाम करे मोकिलियो वियो। अबड़ो वॾ वड़ो बुनियादी तौर ते हिकु समो सूर्य आहे जेको दोदे सूमरे जो हमअसर आहे ऐं दोदे सूमरे जो दोस्त आहे। अबड़े वॾ वड़े जो कमाल इहो आहे त उन वटि जॾहिं भागो भान सूमरियूं वठी आयो त हुन उन्हनि सूमरियुनि जी भरपूर हिफ़ाज़त कई, उन्हनि जे इज़तुनि जी ऐं उन्हनि जी जान जी हिफ़ाज़त कई ऐं उन्हनि खे पंहिंजे कोट में पनाह ॾिनी। ऐं अलाउद्दीन खिलजीअ लश्कर काहे आयो, अलाउद्दीन खिलजीअ हिनखे अल्टीमेटम ॾिना, धमकियूं ॾिनियूं, पर हिन चयो त मां सूमरियूं तुंहिंजे हवाले न कंदुसि। ऐं नेठि अबड़ो वॾ वड़ो अलाउद्दीन खिलजीअ जे लश्कर सां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो, सामुन ते सिर ॾिनई पर कुर्बान थी वियो, पर हुन सूमरियूं उन्हनि जे हवाले न कयूं। हीउ तमामु वॾो किरदारु आहे सिंध जी लोक जेका क्लासिकी शाइरी आहे उनजो हिकिड़ो वॾो सूर्य किरदारु आहे जंहिंखे लतीफ़ साईं ॾाढे शान सां ॻायो आहे, अबड़ो वॾ वड़ो। ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ शेर आहिनि जेके उहे मां तव्हांखे शेर बि शेयर कंदुसि क्लिप्स जी सूरत में। हाणे अबड़े वॾ वड़े जो जेको कमाल आहे, छाकाणि त दोदे सूमरे ऐं अलाउद्दीन जी जेका जंग आहे उहा ईअं सम्झो त ज़ाती मफ़ाद आहे, पर हाणे अबड़ो वॾ वड़ो पंहिंजो सुर ॾिए थो, यानी उनजो न हिन जंग सां सिधो वास्तो, न अलाउद्दीन खिलजी सां सिधी दुश्मनी, पर हू नंगनि तां निसार थिए थो। हू सिंध जी हिकिड़ी अज़ीम रवायत खे जनमे थो ऐं सिंध जी अज़ीम रवायत पैदा करे थो त असां सिंधी माण्हू दुश्मन सां विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजी जान जी बि परवाह न कंदा आहियूं ऐं असां सिंधी माण्हू ॿियनि जे नंगनि जी हिफ़ाज़त बि करणु ॼाणूं था ऐं ॿियनि जे नंगुनि खे साम तौरु हिफ़ाज़त में रखणु ॼाणूं था। ऐं कुझु बि थी पए सभिनी ख़तरनि खे मोड़ींदासीं, पर असां परावा नंग साम तौरु मिलियल नंग दुश्मन जे हवाले कतई बि न कंदासीं, भले उन लाइ असांखे पंहिंजो सिर विञाइणो पवे। इहो ई सबबु आहे जो लतीफ़ साईं हिन सूर्य खे ॾाढे शान ऐं मान सां ॻायो आहे। हिन खे हालार धणी बि चवे थो, हिन खे कच्छ धणी बि चवे थो, काछे धणी बि चवे थो, हिन खे भिट धणी बि चवे थो पंहिंजी शाइरीअ में, ऐं हिन खे ॿियनि खोड़ सारनि लक़बनि सां अबड़ो अड़बंग जे नाले सां बि सॾे थो। अहिड़े तरीक़े सां बेशुमार लक़ब लतीफ़ साईं हिन सूर्य जे लाइ तख़लीक़ कया ऐं हिन सूर्य खे पंहिंजी शाइरीअ में सुर बिलावल में अमर किरदारु बणाए छॾियो। तव्हां छाकाणि त इंटरव्यू जी तयारी था कयो त अव्हां खां कहिड़े बि वक़्तु लतीफ़ साईं जे मर्द किरदारनि जे बारे में पुछा थी सघे थी, तव्हां खां अबड़े वॾ वड़े जे किरदार जे बारे में पुछा थी सघे थी, उन जे कम जे बारे में पुछा थी सघे थी। इन जे करे मां स्पेशली हिन एपिसोड में अबड़े वॾ वड़े जो ज़िक्र कयो आहे तव्हांजे साम्हूं, त जीअं तव्हांखे
अबड़े वॾे वॾे जे किरदार खे सम्झण में एक्सप्लेन करण में आसानी थिए। उम्मीद आहे त मुंहिंजी हिन नंढी कोशिश खे अव्हां ज़रूरु साराहींदव, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कंदव वीडियोज़ खे, ऐं हिन मुंहिंजी नंढी कोशिश सां तव्हांखे फ़ाइदो थींदो। ऐं मां उमेद कयां थो त इंटरव्यू जे मरहले मां इंशाअल्लाह ताला तव्हां पार थी पवंदव। सो मोकिलाणी न आहे, वरी नए वीडियो सां ऐं नए कंहिं किरदार सां ऐं नए कंहिं मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। जेॾां केरु तेॾां केरु।